प्रोग्राम वस्ती वस्ती वाहण वाहण में आवां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां शुजाबाद जी वस्तीअ में पहुता आहियूं। शुजाबाद जी वस्ती नवाब वली मोहम्मद खां ओभर तरफ़ 7 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते मुश्तमिल आहे ऐं नवाब शाह शहर खां जॾहिं सफ़र कबो त तक़रीबन 45 किलोमीटरनि जे सफ़र खां पोइ अची हिन वस्तीअ में पहुचबो। नाज़रीन मुंहिंजे पस मंज़र में अवां जेका ओॾकी भित वारी जेका तव्हां इमारत ॾिसी रहिया आहियो इहो स्कूल आहे जेको ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत ठाहियो आहे। सरकार हिननि खे स्कूल जी बिल्डिंग नाहे ॾिनी ऐं हिन वक़्तु ॿार बि पढ़ी रहिया आहिनि, वण जी छांव में पढ़ी रहिया आहिनि ऐं जॾहिं गर्मियूं थींदियूं आहिनि त हुननि खे तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे ऐं अंदरि जेको आहे सो हुननि वटि लाइट बि उते मौजूदु कोन्हे का। हीअ वस्ती क़दीम वस्ती आहे ऐं ॾहाकनि ते मुश्तमिल हिन वस्तीअ जी तारीख़ आहे। हिन वस्तीअ में माछी बिरादरी जा माण्हू रहनि था, ॿी का बि बिरादरी हिते नथी रहे ऐं 100 खां मथे घर आहिनि हिन वस्तीअ में, जॾहिं त आबादी बि 1000 खां मथे ॿुधाई वञे थी। ऐं अलमियो इहो आहे त हीअ वस्ती क़दीम आहे पर हिन खे ज़िंदगी जे जुमिले बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे। अचो त पाण हिन वस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं ऐं ॾिसूं त माण्हू ज़िंदगी कीअं था गुज़ारनि। साईं अमीर बख्श कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? सेस ख़ैर लॻो पिया, तयारु शुक्र आहे। कीअं पिया ॿार पढ़ायो? हिते नियाणियुनि जो तइदादु वधीक आहे, छोकिरनि जो तइदादु घटि आहे? हा, नियाणियुनि जो बि माना मालिक जेके आहिनि उनजो उन तवजो आहे पढ़ाइण जो, ऐं उन खां पोइ सभु ॿार जेके आहिनि छोकिरा आहिनि उन्हनि ते बि आहे। ऐं उन खां पोइ हिते असांखे जेके ज़रूरतूं आहिनि, पहिरीं ॻाल्हि त बिल्डिंग न आहे। सालनि खां 2007 में स्कूल खुलियो, हिन महिल तो ई असांखे बिल्डिंग न मिली आहे। जेके वॾेरा अचनि था या वॾेरनि खे चऊं था हाज़िर बाबा इलेक्शन खटियूं, हाज़िर तव्हांजी पहिरां फस्ट बिल्डिंग तव्हांखे मिलंदी। उन खां पोइ अचनि था, पोइ वरी असांखे अचनि ई कोन था, जांच ई कोन था कनि त छा आहे छा न आहे। ऐं हाणे असांखे जीअं GPS शुजाबाद जी बिल्डिंग पहिरों नंबर खपे ऐं ॿारनि लाइ वॉशिंग रूम न आहिनि। ॿारनि खे माना पढ़ाइण लाइ गर्मी थी छो वञे त उते असीं वण जे हेठां पढ़ायूं पिया। सियारे में बि हींअर सियारो अचे पियो, तकलीफ़ ॾाढी थी थिए पढ़ाइण में, का बरसाति थी पए त पोइ त हिते पाण ॾिसो पिया अहिड़ी का जॻह न आहे। इन लाइ असां बिलावल भुट्टो खे ऐं वज़ीर आला साईं मुराद अली शाह खे ऐं तालीम जे वज़ीर सरदार शाह खे अपील था कयूं त महिरबानी करे खुदारा हिन मज़लूम ॻोठ ते तव्हां कुझु वार कयो। तव्हां हिन ॻोठ लाइ स्कूल जो सहूलियतूं जो असां वटि का बि सहूलियत न आहे। चंड ते पूतो आहे इंसान मिनत जो सभु आहे, पर कंहिंजो तूं मुताज न थी, कंहिंजे आॾो झल न झल, हिमत वारनि जे आॾो झुकी पवे थो न जा। सर्दी गर्मी सर्दी सही गुल जले तो तॾहिं वल गुज़री जेको वक़्तु वियो हाणे उन ते हथ न वल तूं घर पाण दरी पवंदा। तानिया। तानिया पुट तूं काएं दर्जे में थी पढ़ी? पंजे दर्जे में थी पढ़ी। अॻिते पढ़ण जो प्रोग्राम आहे? हा। अॻिते पढ़ंदी मां? जी। माना यूनिवर्सिटी ताईं वेंदी आहे या हाई स्कूल ताईं या कॉलेज ताईं? कॉलेज ताईं पढ़ंदी आहे? जी साईं। ॾाढो सुठो। भला तूं पढ़ी पोइ छा थींदी आहे? मास्टराणी, डॉक्टराणी या छा? डॉक्टराणी। अम्मा तूं डॉक्टराणी थींदी आहे? डॉक्टराणी छो थींदी आहे? बीमारनि जो इलाज कंदी आहे? जी। अम्मा तूं मूंखे त कोन हणंदी न सुई? सुई ते मूंखे सूर थींदो आहे न? कोन हणंदी साईं। ठीकु आहे शाबाश। नाज़रीन ही जे मंदर मां ॾिसी रहिया आहियो, ही ॿार सभु पोइते लवणो हणी ॾिसी रहिया आहिनि ऐं असांखे जॾहिं हुननि ॾिठो आहे हिन स्कूल जी बिल्डिंग हिते न आहे। हिननि पंहिंजी मदद पाण तहत ही ओॾकी भितियुनि सां ही 2 कमरा ठाहिया आहिनि, जंहिंमां हिकिड़ो कमिरो झुरी पियो आहे, उनखे छित कोन्हे का, जॾहिं त ॿियो कमिरो मौजूदु आहे ऐं उन जे मथां ही कपिड़ो हणी ऐं निम जे वणनि जे हेठां ही ॿार तइलीम हासिलु कनि था। असांजी सरकार तरफ़ां सिंध सूबे अंदरि तइलीमी एमरजेंसी लागू थियल आहे ऐं नाज़रीन ही मंज़र आहिनि उन तइलीमी एमरजेंसी जा जो ॿारनि जे पढ़ण जे लाइ स्कूल जी बिल्डिंग मौजूदु कोन्हे का ऐं माछियुनि जा ॿार
हिते वणनि जी छांव में पढ़ी रहिया आहिनि ऐं हुननि पंहिंजी मदद पाण ते थी आहे। जेके 2 कमरा ठाहिया हुआ उहे बि हाणे भॼी भुरी चुका आहिनि। हिननि खे शाबस आहे जो पंहिंजनि बचनि खे पढ़ाइनि था, पर सरकार जो किरदारु अव्हां ॾिसी रहिया आहियो। ही सर सब्ज बनियूं ॿारहं वतन जा वणे वा अचो था नज़ारा वतन जा, अचो खेत खेड़ियूं अचो सोन मेड़ियूं, भला डांद आन भटारा वतन जा, कमद कणिक सारियूं कप अंब केला सुठा फसल मेवा मुचारा वतन जा, ही मज़दूर हारी कमी कास बीजी ये शाल सांगी सहारा वतन जा, ही वाडा ही राजा ही कोरी ही मोची ही लोहार पोरियत प्यारा वतन जा। समा तुंहिंजो नालो छा आहे? मुझे सपना गुल। अमी तूं काएं में थी पढ़ी? 5 में। 5 में अॻिते केसि ताईं पढ़ंदी आहे? कॉलेज ताईं। कॉलेज ताईं? यूनिवर्सिटी ताईं कोन वेंदी आहे? छो? अॻिते पढ़ी कोन सघंदासीं। हाँ, बाबा ग़रीब आहे? जी साईं। हिम्मत कंदी आहे पुट त पढ़ी वेंदी आहे। जी साईं। भला वॾी थी छा थींदी आहे? डॉक्टराणी। तूं पमा डॉक्टराणी थींदी आहे? सभु डॉक्टर थींदो? भला डॉक्टराणी छो थींदी आहे? पंहिंजे ग़रीबनि जो इलाज कंदी। ग़रीबनि जो इलाज कंदी आहे। शाबाश, इहा तमामु सुठी सोच आहे। हिम्मत करे पढ़णो आहे, इंशाल्लाह तूं डॉक्टर थी वेंदी आहे। जी साईं। ठीकु आहे न मां? 11 ऐं 10 घणा थिया पुट? 11 ऐं 10 21। शाबाश, तूं त ॾाढी होशियार आहीं। भला हिन नंढड़ीअ मां जो नालो अलाए छा आहे? खुशबू। खुशबू, शाबाश तुंहिंजो खुशबू। अम्मा तूं काएं दर्जे में थी पढ़ी? 4थे में। 4थे में थी पढ़ी। भला तोखे सबक यादि आहे? भला ईअं ॾिसण खां सवाइ मूंखे को ॿुधाए, को बैत ॿुधाए, को छा? खुदा जो प्यारो असांजो नबी, सदा जी जियारो असांजो नबी, अचण साण तंहिंजे थियो रोशन जान, आए नूर सारो असांजो नबी, ॿुॾा जी शाबाश अम्मा, ॿुॾा जी गुनाहनि में तिन लाइ थियो रोशन। होशियार आहीं बिल्कुलु। अम्मा तूं वॾी थी छा थींदी आहे? डॉक्टराणी। डॉक्टराणी। अम्मा तव्हां हिन सभु ॻोठ जूं न्याणियूं डॉक्टर थींदो त पोइ इंजीनियर ऐं मास्टर केरु थींदो? हा, ॿियूं वरी इंजीनियर मास्टर बि थींदियूं, ईअं न मां? शाबाश। पुट तुंहिंजो नालो छा आहे? खुशबू। खुशबू। तव्हां ॿई खुशबू आहियो? ॿई खुशबू गॾु वेठियूं आहियो? अमी तव्हां छा में थियूं पढ़ो? 4थे में। 4थे में थियूं पढ़ो। शाबाश। हाणे तव्हां वॾियूं थी छा थींदियूं? डॉक्टराणी। तव्हां बि डॉक्टराणी थींदो? शुक्र आहे, तव्हां सभु डॉक्टर थींदो। सिंध में डॉक्टरनि जी खोट आहे ऐं न्याणियुनि जे लाइ सुठो आहे त डॉक्टर थियनि। हा पुट, तुंहिंजो नालो छा आहे? असद। असद, तूं काएं दर्जे में थो पढ़ी? 5 क्लास में। 5। शाबाश, तूं त अञा नंढड़ो आहीं पर यकदम 5 में पहुची वियो आहीं। हाँ। वॾो थी छा थींदे? इंजीनियर। इंजीनियर। ज़बरदस्त। माना ई नंढड़ियूं जेके आहिनि उहे डॉक्टर थींदियूं, तूं इंजीनियर थींदी। हाँ। तुंहिंजो बाबा छा कंदो आहे? मज़दूरी कंदो आहे। मज़दूरी कंदो आहे। मज़दूर जो पुटु पढ़े पियो, इहा वॾी ॻाल्हि आहे पुट। हाँ। ठीकु आहे न? हाणे वॾो थी तूं थींदे इंजीनियर, यूनिवर्सिटी ताईं वेंदे तॾहिं इंजीनियर थींदे। इहा हिमत कजांइ, ठीकु आहे न? चङी तरह सां पढ़बो, होशियारी सां पढ़बो। भला खोड़ा यादि अथई? 11 जो खोड़ो यादि अथई? हाँ। ॿुधाए। 1 11 11 12 22 23 33 44 44 45 55 56 67 77 78 88 99 10 110। शाबाश, जबरदस्त, जिंदाबाद। सिकंदर अली, तू काएं दर्जे में तो पढ़ी? 4थे में। 4थे में। सिकंदर तोखे 9 जो खोड़ो यादि आहे? जी साईं। ॿुधाए। 1 9 2 9 3 9 27 4 9 6 5 45 46 54 57 58 59 81 99। गुड 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 गुड। तुंहिंजो नालो छा आहे बाबा? शोभान। ख़बर तूं काएं दर्जे में तो पढ़ी? 5 क्लास में। 5 में। तोखे खोड़ा यादि आहिनि? हाँ। 7 जो खोड़ो ॿुधाए। 1 7 7 20 7 14 30 7 1 4 7 8 5 7 5 6 7 22 7 7 8 7 4 9 7 3 10 7 7। वॾो थी तूं छा थींदे? इंजीनियर। शाबाश। न्याणियूं डॉक्टर थींदियूं ऐं छोकिरा इंजीनियर थींदा। जिंदाबाद। नाज़रीन, हिन वस्तीअ जा ही ॿार जेके एॾा होशियार आहिनि, उन्हनि मां न्याणियूं डॉक्टर थियणु चाहिनि थियूं ऐं छोकिरा इंजीनियर थियणु चाहिनि था। बदकिस्मती आहे वॾी त हिननि खे बिल्डिंग मिलियल कोन्हे का, वणनि हेठां ई तालीम हासिलु करे रहिया आहिनि। ऐं एॾा होशियार ॿार। सिंध में टैलेंट जी का खोट कोन्हे, सलाहियतुनि जी का खोट कोन्हे का। जेकॾहिं खोट आहे त हिते जेका तिर्ज़ हुकुमरानी आहे ऐं उनजो जेको ग़लति अंदाज़ आहे, उनजो वॾो बहरान आहे सिंध में। ऐं ही सभई ॿार जिन जे अखियुनि में मुस्तक़बिल आहे, जेके सुभाणे जा धणी आहिनि, जेके सुभाणे वारे सिंध जा धणी आहिनि, उन्हनि जे लाइ सरकार खे घुरिजे त तकड़नि बुनियादनि ते हिननि खे स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे
ऐं को हिकिड़ो उस्ताद बि हिननि खे वधीक ॾिनो वञे त जीअं ही अञा वधीक बहितर नमूने सां तालीम हासिल करे सघनि। चाचा अलाह रखिया ख़ुशि जी अलाह जी महिरबानी तव्हां ख़ुशि आहियो ॿियो ख़ैरु अलाह जा एहसान ख़ुशि हूंदव। चार पंहिंजे हिन शुजाबाद तव्हांजो ॻोठड़ो आहे हिते सभु माछी आहिनि न सॼो ॻोठु माछी आहे ॿी ज़ात का बि न आहे ॿी ज़ात कान्हे का हा मसला कहिड़ा आहिनि पंहिंजे मसला सॼा ॻोठ जा आहिनि स्कूल कोन्हे जी ॿियो घटियूं कोन्हनि गटरनि जूं नालियूं कोन्हनि अॻिते पोइते चारई क़िबला घुमी आया आहिनि हमरा तव्हांजा मसालो त वॾो आहे पोइ हाणे हुकूमत जॾहिं करे या न करे उन सुई गैस बि कोन्हे पाणी जी का टांकी पाणी जी टांकी बि कान्हे का उहा बि कान्हे का भला ॻोठ में का बीमारी बड़ी या गुज़र सफ़र कीअं आहे सभु मज़ूरनि में आहिनि बोह जो मज़ूरी कनि खाइनि शाम जो वेलो वरी हिकिड़ो अधु ॾाक को आहे ॻोठ में बाक़ी ॿिया सभु ग़रीब आहिनि पंहिंजा ॿनी जा टुकड़ा कोन्हनि हिते वारनि खे कोन्हनि के बसि हिन ख़ात्मा खे आहिनि बनिया ॿ टे एकड़ हा बाक़ी ॿिया हरपो बि खसिजी वियो ने हींअर हिते मकादार जेको आहे हुन ॻोठारनि सभिनि खां खसे छॾियईं नवाब खां लगारी आहे शहादत नालो त दरा छा न पंहिंजो मकादो खयो कांहि अब्दुल शकूर कलोई आहे हाणे सॼो 100 एकड़ ज़मीन शेरी थो कराए पंहिंजी हारी सभु कढिजे ख़तमु सभु कुझु पंहिंजो अथसि हिन जे लाइ मूंखे औलाद 5 पुट आहिनि 4 न्याणियूं आहिनि हा 5 पुट छोकिरा छा कनि छोकिरा आहिनि मज़ूरीअ सां आहिनि कुझु बनी था खाइनि कुझु मास्तर हो सो रिटायर थी वियो आहे धमे हिकिड़ो वरी न्याज़ जतो इहो कमदार आहे हा बसि मिड़े गुज़र हले पियो सुठो न मुंहिंजी मूंखां 3 जुदा आहिनि पंहिंजे न ॾीनि न वठनि न को मां ॼाणे न को हू ॾीनि हा 2 गॾ आहिनि हिकिड़ो फ़ौज में आहे नंढो आख़िरी जेको आहे बाक़ी हिकिड़ो मूंसां बनी कराईंदो आहे नाज़रीन शुजाबाद जी वस्ती यूनियन काउंसिल पट पीरल जंहिंखे हू ठठ बि सॾींदा आहिनि नवाबशाह शहर खां ओलह तरफ़ 45 किलोमीटर ऐं काज़ीअमंद खां उत्तर तरफ़ 15 किलोमीटर जॾहिं त नवाब वली मोहम्मद खां 7 किलोमीटरनि जो सफ़र तय कबो त अची शुजाबाद जी वस्तीअ में पहुचबो। नाज़रीन हिन वस्तीअ में 100 खां मथे घर आहिनि जॾहिं त आबादी 2000 खां 1500 जे विच में आहे। हिन वस्तीअ में सिर्फ़ु माछी बिरादरी जा माण्हू रहनि था। हिन वस्तीअ में नाज़रीन अवां इहे मंज़र ॾिठा त स्कूल जी बिल्डिंग न आहे। शाबस आहे हिननि माण्हुनि खे जो पंहिंजा बच्चा वणनि जे हेठां विहारे बि पढ़ाइनि था। न्याणियुनि जो स्कूल बि हिननि खे मिलियल न आहे। नतीजे में छोकिरा ऐं छोकिरियूं हिकु ई जॻह ते हिननि वणनि जे हेठां तालीम हासिलु कनि था ऐं हिननि पंहिंजी ओताक जा 2 कमरा उहे स्कूल जे लाइ ॾिना आहिनि जॾहिं त सरकार तरफ़ां एमरजेंसी नाफ़िज़ थियल आहे। सरकार हिननि खे कुझु बि न आहे ॾिनो। हिन वस्तीअ में ड्रेनेज जो को बि निज़ाम कोन्हे। घटियूं पकियूं न आहिनि। सुई गैस खां ई महरूम आहिनि। वाटर सप्लाई जी हिननि वटि का बि स्कीम कोन्हे का जॾहिं त हिननि वटि पीअण जो पाणी ॾाढो ख़तरनाक आहे। चाचा उर्स तबियत कीअं अथई? तबियत सही आहे। छा थियो हुई? मुड़े इहो माइदे बीमारी गुर्दनि जी पोइ डॉक्टर खे ॾेखारी छा? हा डॉक्टर नौबत खला लाहे छॾी। हा किथे ॾेखारी? नवाबशाह में वेठा आहिनि प्राइवेट डॉक्टर। हा धंधो था कनि। हा इहो इन्हनि जो कारोबार आहे। इन्हनि जो इहो हेल्थ में इहो सिहत में ईअं था कनि बसि अलाह। सरकारी अस्पताल में कोन ॾेखारी छा? न सरकारी अस्पताल में इलाज सही कोन्हे को। प्राइवेट ते कया में इलाज। सहूलियतूं कोन्हनि सरकारी अस्पताल में? न औलादड़ो घणो? औलाद में 5 पुट। पढ़ाया अथई? हिकिड़ो पढ़ायो अथमि ऐं ॿिया बि 4-5 दर्जा पढ़िया आहिनि। बाक़ी ॿिया 2 कमु कनि। हिकिड़ो दर्ज को कमु करे। माना सभु पंहिंजे किर्त सां लॻल? हा लॻल आहिनि। तुंहिंजो को ख़्यालु रखनि था या छा? हा ख़्यालु कनि था। शुक्र आहे। हाणे ॻोठ जा मसइला ॿुधाए त हिते तव्हांखे जिन खे वोट ॾिनव उन्हनि तव्हांखे छा ॾिनो आहे? उन्हनि सभु कुझु ॾेई छॾियो। छा सभु कुझु ॾिनो? साईं बसि जेको हो न हाल सो ॾिनो। हिते त तव्हां वटि त भींग लॻी पई आहे। बसि पोइ हाणे छा कंदा छा ॾींदा? स्कूल जी बिल्डिंग कुझु बि न। वणनि जे हेठां ऐं जेको
सम्झो को अथनि त पाणी कूलर बि कोन स्कूल में, न को वॉशरूम न को दीवार कुझु बि न। ये ॿ कमरा ॿ ठाहिया आहिनि उरकी भित ॾेई, बसि। त मां बि हिकिड़ो टही वियो आहे। हा पोइ हाणे इहो वोट बि ॾियो था, मसइले जो हल छा आहे बाबा? मसइले हल वरी कहिड़ा हाणे ग़रीब माण्हू आहियूं, पोइ जीअं ज़मींदार चवनि था तीअं कयूं था। पोइ हाणे इहो केसि ताईं कबो? ईअं इहो त सुठो कोन्हे कोन त जेको हू चवनि हू वेठा हुजनि वज़ीर थियो ऐं तव्हां हिते बुख वेठा मरो या तव्हां घटी बि पकी न ॾियनि। पोइ असांजी मर्ज़ी आहे या मिसाल असांजे मुक़दर खटे। मुक़दर बाबा ॾिसो न, मुक़दर बि हिकिड़ो अलाह जे हथ में आहे, ॿियो इंसान जे हथ में बि आहे। थोरी हिमत कबी, पाण में कामेटी का ॻोठ जी ठाहे बि हिमत कबी त कुझु न कुझु थींदो न बाबा। जी जी, वोटनि जी लालच थींदी। अबा तव्हांजो बाबो कॾहिं मरी वियो हो, अबा तव्हांजो नानो कॾहिं मरी वियो, यार असांखे ख़बर न। अबा हाज़ुर सुभाणे ईंदासीं। माना सालनि जी फातिहूं इलेक्शन भेरी जूं यादि। हा बसि पोइ हूअं कोन निहारी न कोन। अली ख़ैर ख़ुशि ई चङो दुआ ॿियो ख़ैर आहे, तव्हां ख़ुशि हो? ॿियो ख़ैर आहे, अलाह जा एहसान, अलाह रब जा जा एहसान। एहसान। ख़बर कीअं पियो वक़्तु गुज़रे? बसि ख़ुशि गुज़रे। हाँ औलाद आहे? औलाद 5 पुट, 2 विया हला, ॾे बाक़ी 3 अथमि। 3 छा कनि उहे? उहे बनीअ जो कमु कनि। हरपो? हा मज़दूरी बि कनि, बनीअ जो कमु। हिकिड़ो कणको भॼी पियो, ट्रक ग़लती थी, उन में वरी कराचीअ में हुआसीं, उते उन जो ऑपरेशन करायो। हाणे उहो कमु वॾो कोन थो करे, हल्को सल्को कमु करे थो। न कमु मज़दूरी कहिड़ी बुहजी? हा बुहजी आहे। हिते तव्हांजो नवाब वली मोहम्मद आहे बुह रुगो, ॿियो कुझु बि कोन्हे। बुहजी वॾो? हा ॿियो कमु पोखणी जा बसरनि जो इहो मसालो आहे, ॿियो कुझु कोन्हे। हा ॿियो बनी बारे जो थोरो घणो कमु? हा ॿियो बनीअ जो आहे। हाणे ॻोठ जा मसाला असांखे ॿुधाए त ॻोठ मसालो इहो ॻोठ जो आहे, असां वटि का बि सुकून कोन्हे। लाइट पकियूं कोन्हनि? घटियूं पकी कोन्हनि। लाइट अचे थी 10 ॾींहं ॿारियूं था त 15 ॾींहं कोन था ॿारियूं। बिल त हूअं ई भरियूं पिया ग़रीब, ऐं पोइ मज़दूरी करे बि ॾियणो पए थो। भाई ॿियो सुकून असां वटि कुझु बि कोन्हे। सुई गैस अथनि? न उहो बि कोन्हे। उहा बि त हितां आस पास जे ॻोठनि में बि चवंदा आहे। आई आहे, इहा ख़बर न आहे त अलाए सुई गैस आहे अलाए ॿी शइ आहे, उहा ख़ुदा असांखे ख़बर आहे त आस पास आई आहे। हा आई आहे, त असांखे अञा त का बि ॻाल्हि कान मिली आहे। न न न कुझु भला का नंढड़ी अस्पताल का डिस्पेंसरी या छा? न का शइ न। पोइ वोट त ॾियो था न? वोट ॾियूं था, जीअं कमु पए थो न, पोइ वॾे असां वटि सम्झि हिकिड़ी न पार्टी पर 10 पार्टियूं अचनि थियूं। बाबा हुकुम तव्हांजो खपे न। हूअं वेंदासीं कमाला सॾु कंदासीं, वारे सुतो पिया 3 बजे उथंदो। हाणे जेसीं 3 बजे कराची वियो आहे या इस्लामाबाद? हा 3 बजे उथंदो, नौकरदार चवंदो बाबा तूं हींअर वञ। 3 बजे उथंदो, एसी तड़े असांजे पोयां जेके हूंदो मसालो त कमु पूरो थी वेंदो। जेसीं रेस उथे सोचणो त पवंदो न। सोचे त पोइ कहीं वियासीं वेंदासीं हीअं ॼाण न, ईअं कोन्हे वञिणो। ॻोठ में का तंज़ीम का जमायत का ॻोठ असांजो को धणी साईं हुजे त कमु हले न। तव्हां पाण पंहिंजा धणी साईं थींदव? पोइ हींअर त मिसाली तव्हां आया त हर मसइलो हल कंदव न। असीं बि तव्हां साईं आहियूं न बाबा, हीअ तकलीफ़ आहे। तव्हां पंहिंजा आहियो। सिंध टीवी जो कम ई इहो आहे सही आहे। सिंध जे ॻोठनि में वञी मसाला मालूम करे, पर हिमत तव्हांखे पाण खे करणी पवंदव। करणी पवंदी बेशक, इहा सही आहे। मसाला हल थींदा, उहो मसाला हल कोन थींदा। ॻोठ में के भला बीमारियूं बड़ियूं आहिनि? बीमारियूं गंज आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि? बीमारी एतिरी आहे जो को बि ॿार ॾींहं में चङो भलो कोन्हे। कंहिं वटि ग़रीब वटि 50 रुपया आहिनि, कंहिं वटि न हूंदा। वेंदासीं ज़मीनदार त 2 रुपया ॾे, हमारा चङो न बाबा जो त सेठ कोन ॾींदा। खाली गोरियूं 2 वठी खाराई तो बचो, त पोइ सुबुह अची 500 ॾींदो, हिन मरी वियो त पोइ मुक़ाम में वेझे वॾो ज़ुल्म आहे। बसि इहो हालत आहे। ॿियो वरी कहिड़ो कारोबार हुजे त कयूं न। स्कूल बि कोन अथव? स्कूल भलो आहे असांजो, तिड़को त लॻे पियो ॿारनि खे। तिड़को त लॻे पियो, पर बिल्डिंग कान्हे का। उहो वेठा आहिनि। हा घर वेठे ॼाण असां ॾेई डाहियूं आहे, 2 टे गुमराह कयूं त मंज़ूर थींदो, हीअं थींदो हीअं थींदो। अचनि सभई ॾा ॻाल्हियूं करे न बाबा, ठीकु आहे, थिए त कुझु बि कोन थो। कादर बख्श ख़ुशि आहियो? चङा भला साईं अल्हम्दुलिल्लाह, दुआ तव्हांजी, शुक्र आहे। वक़्तु गुज़रे सुठो पियो गुज़रे। हालात जेका हुक्मराननि कई आहे उन तहत ज़िंदगी अमूमन ज़हर बणिजी वई आहे। हिते जो माण्हू ख़ुदकशी करण ते मजबूर आहे। हितां जा माण्हू पंहिंजा बच्चा खपाइण ते मजबूर आहिनि। दवाउनि जेतिरा पैसा न आहिनि। अॼु बि मज़दूर जी मज़दूरी उहा 500 रुपया आहे। असांजे हिननि इलाइक़नि जो हिन ॻोठ जी पसमंद आहे तव्हां ॾिठी त घरनि खां वठी
पंहिंजे गलेनि खां वठी स्कूल खां वठी हर जहान ते हीअ ॼण त आख़िरी पसावनि जी का हिॾकियूं पिया भरनि। ऐं इहो रुॻे हिन ॻोठ जो न पर इहो साॼी सिंध पर मुंहिंजे इन इलाइक़े जे सभिनी ॻोठनि जी इहा हालत आहे। हितां जो MNA MP ॼण त वीचारा वफ़ात करे विया आहिनि। वोटनि खां पोइ हिन इलाइक़े जे माण्हुनि उन्हनि जी शिकिल बि कोन ॾिठी आहे। बाक़ी इलेक्शन वेझी अचण खां पोइ इहे वॾेरा उज़ुर खायूं खणी ईंदा, उनखे इहा बि ख़बर न आहे त माई गुज़ारे वई आहे, बाबा हीअ त असांजी औरत गुज़ारे वई आहे, हा साईं पोइ साईं माफ़ु कजो। इहा कंडीशन आहे असांजे इलाइक़नि जी। हिते जे माण्हू जी मुसलसिल तज़लील कई थी वञे। हींअर त मूं ॾिठो आहे त नंढड़ा ॿार हज़ारनि जे तइदाद में तइलीम खां महरूम आहिनि, छो जो उन्हनि जी कैफ़ियत अहिड़ी आहे जो 2 वेला मानी खाइण लाइ बाहि विसाइण, पेट जी बाहि विसाइण लाइ मजबूर आहिनि। त हू ॿार बचा पंहिंजा पढ़ाए किथां सघनि। हू उन्हनि मासूम ॿारनि खे बि किथे कॾहिं होटलुनि ते, कॾहिं गैरेजुनि ते, कॾहिं टायर ठाहिण वारनि ते ॿार खपायो पिया अचनि त असांखे 20 रुपया शाम जो ॾिजा पर ॿार असांजो रख, एतिरा मजबूर। इहा असांजी कैफ़ियत बणिजी वई आहे हिन इलाइक़े जे माण्हुनि जी। तव्हां ॾिसंदो त माशाल्लाह हिन इलाइक़े जे एग्रीकल्चर पंहिंजी जाइ ते अहमियत थी रखे, पर हिते जो वॾेरो सभु जो सभु शयूं ॿुहारे थो वञे ऐं असां खाइण लाइ सवाइ ज़हर जे ॿियो कुझु बि कोन थो मिले। हल छा आहे मसइलो? हल इहो आहे त असांजो माण्हू जॾहिं सुॼाग कंदो, सही नमूने सां पंहिंजे वोट जो तयन कंदो, तॾहिं ई असीं इनकलाब आणे सघूं था। न त असांजो माण्हू ईअं कसम परस्ती में वक़्तनि बे वक़्तनि पंहिंजे मौत जो इंतज़ारु कंदो, बाक़ी हिननि मां वरणो कुझु कोन्हे। जेसीं ताईं असीं पंहिंजा बहितरीनु नमूने सां नुमाइंदा नथा आणियूं ऐं पंहिंजे वोट जी सही हक़ीक़ी तमीज़ सां इस्तेमालु नथा कयूं, एसीं ताईं असां ईअं जो ईअं जीअं ॾिसो पिया त हिननि वटि रिढनि अॻियां रबाब वॼाईंदे वरिया थिया। बराबरि सादगी आहे ऐं तइलीम जी खोट आहे, उनजे करे इहो सॼा मसइला आहिनि। पर अवां हिकिड़े समाज सुधारक जी हैसियत सां असांखे इहा ॻाल्हि सम्झायो त आख़िर केरु इहो कंदो। हू त आहिनि वोट वठण जे लाइ, बाक़ी केरु थो बचे जेको हिननि जे लाइ कंदो। अवां समाज, असांजी सियासी जमायतूं, उन्हनि खे किरदारु अदा करिणो आहे। असां वटि हिते दोस्तनि जो हिकिड़ो हल्को आहे, पाण में ह्यूमन ऑर्गेनाइज़ेशन सां हिकिड़ी असां नंढड़ी तंज़ीम ठाही आहे, जेका प्रेस जा दोस्त बि असां सां गॾु, इलाइक़े जा सोशल वर्कर, पढ़ियल लिखियल नौजवान असां हींअर गॾु कयूं पिया। उन्हनि में जी शऊर जी इर्तिका, असां हींअर इर्तिका जे मरहलनि मां गुज़रूं पिया। हींअर तव्हांखे आउं ताज़ो ॿुधायां त असांजी नंढड़ी कामयाबी, असांजे दोस्तनि जदोजहद कई। 26 साल हिते जे वॾेरनि शाख बंदि करे छॾी, दौलतपुर शाख। असांजे नौजवाननि उहा जदोजहद करे ज़फ़र चांडियो खां वठी सभिनी दोस्तनि उनखे वहारायो। इहा असांजी नंढड़ी कामयाबी आहे। असांखे पूरो उमेद आहियूं त असांजो नौजवान तबिको जेकॾहिं असीं मुठ मुड़ी थी वियासीं ऐं पंहिंजे शऊर खे सेड़े वरितोसीं ऐं पंहिंजे वोट जहिड़ी क़ीमत खे क़बूल संभाले वरितोसीं त असीं पंहिंजा मसइला हल करे सघूं था। पर हिननि वॾेरनि मां उमेद का बि कान थी रखी सघे। हिन बस्तीअ में डिस्पेंसरी कान्हे का ऐं बिजली जी बि तमामु घणी लोड शेडिंग आहे। हिन बस्तीअ जा अक्सर माण्हू मज़दूरी ते गुज़र सफ़र कनि था ऐं उहा बुह जी मज़दूरी कंदा आहिनि। ऐं नवाब वली मोहम्मद में जीअं त बुह जी तमामु वॾी मंडी आहे त उते ई मज़दूरियूं कनि था ऐं मज़दूरी बि हिननि खे सही नमूने सां नथी मिले, यानी 300-400 रुपया मज़दूरी, जॾहिं त हाणे सरकार 25,000 रुपया ॾिहाड़ी करे छॾी आहे मज़दूर जी, पर हिननि खे उहा पुराणी ई मज़दूरी मिले थी। के माण्हू हार पोप कनि था त किन जो वरी चौपाए माल ते बि गुज़र सफ़र आहे। या त ही ग़रीब आहिनि ऐं जर जो पाणी बि हिननि जो सही कोन्हे को, तंहिं करे कारी साई, मलेरिया, TB ऐं चमड़ी जूं बीमारियूं हिते आम आहिनि। खादिम हुसैन ख़ुशि चङा भला? साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। ॿियो ख़बरचार कीअं पियो वक़्तु गुज़रे, ॻोठ जी छा सूरत हाल आहे, कहिड़ा मसइला हल थिया आहिनि, वोट ॾियूं पिया? जी साईं, वोट त ॾियूं पिया, पर माना हिते जेको बुनियादी मसइलो आहे असांजो पाणी ज़हरीलो आहे। असां जेको आहे पाणी सरकारी खूह या 5 सोलंगी भर में ॻोठा उतां था भरे अचूं। असांजा नंढड़ा ॿार वञनि था रोड पाहे ऐं रोज़ानी कंहिंखे का मोटर साइकिल थी लॻे या को काफ़ी मसइला था थियनि।
पहिरीं त असांखे पाणी जेको आहे सो ॾिनो वञे। तव्हांखे ख़बर आहे त पाणी इंसान जी ज़िंदगी आहे। जेकॾहिं पाणी साफ़ न हूंदो त उन सां बीमारियूं थींदियूं। काफ़ी गुज़िरियल टाइम खां वठी असांजे ॻोठ में जेको आहे गुर्दनि जी बीमारी ऐं जिगर जी बीमारी हले पई। इन जो सबबु इहो ई आहे जो असां वटि पाणी जेको आहे ज़हरीलो आहे। चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु असांखे आसरा ॾियो, मोट वठियो था वञनि, वरी असां 5 सालनि खां पोइ उन्हनि खे ॾिसूं था। बाक़ी अवल त उन को असां वटि अचनि था। असां वटि हिन ॻोठ में काफ़ी सारा जेको आहे मज़ूर तबिको आहे, उहे उन्हनि जूं हाज़िरियूं कोन था भरीनि। जेके उन्हनि जूं हाज़िरियूं था भरीनि त उन्हनि जा कम थियनि था। ऐं मां बेसिकली टीचर आहियां, त मां जेको आहे सो पंहिंजी ड्यूटीअ ते थो वञा, त इहे हाज़िरियूं ॾेई असां बि कोन था सघूं। बाक़ी जेकॾहिं मसइला आहिनि उन्हनि खे नज़र में आहिनि ऐं इलेक्शन जे टाइमनि में उन्हनि खे यादि था अचनि, ॿी सूरत में उन्हनि खे यादि कोन था अचनि। साईं, हिकिड़ो त मूं तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कयो त पाणी असां वटि जेको आहे ज़हरीलो आहे। ॿियो इहो आहे त असां वटि स्कूल जी बिल्डिंग कान्हे का। जेको असां कचो कोठड़ो हो असांजो ओताक जो पर्सनली, उहो असां स्कूल खे ॾिनो, उहो बि किरी पियो आहे हिन बरसातुनि में। त हाणे स्कूल जी बिल्डिंग कोन्हे का, ॿार उस में था पढ़नि। ऐं हाणे ॾिसो ईंदड़ डिसंबर या जनवरी में केॾी सर्दी पई अचे, त उन सर्दीअ में बि ॿार वेचारा जेके वण हेठां पढ़ंदा। ऐं इहा तमामु इंतिहाई तकलीफ़ असांजे लाइ ॻाल्हि आहे जो असां वटि 20 सालनि खां बिल्डिंग कोन्हे का। उन खां अलावा असां वटि ड्रेनेज जो सिस्टम कोन्हे को जो असांजे पाणीअ जो निकाल थी वञे। हिकिड़ी खॾ आहे गवर्नमेंट जी, पर उहा साफ़ु सुथरी कान्हे का। ड्रेनेज त कोन्हे, पर मींहं जो पाणी जेको आहे उहो बि असांजे ॻोठ वारनि खे ॿोड़े थो। त मींहं जे पाणीअ जो त घटि में घटि निकाल हुजे। यूसीअ में माना कूड़ा बिल ॼाण आहे चेयरमैन, त असां ही खॾूं साफ़ु करायूं अने हीअं कयो आहे, पर असांजी माना को उहो साफ़ाई वग़ैरह कोन थी चे ॻोठनि जी। उन खां अलावा हिते का डिस्पेंसरी वेझो कोन्हे का जो बुनियादी माना सहूलियत मिले, भला फस्ट एड वग़ैरह माण्हू खे मिले जो इलाजु थी पवे। ऐं ॿियो मसइलो इहो आहे त हिते गैस बि कोन्हे को। मां हाणे तव्हांखे छा ॿुधायां, हिते का बि अहिड़ी डेवलपमेंट जो या बुनियादी सहूलियत जो का बि असां वटि सहूलियत कान्हे का। हाणे इन्हनि मसइलनि जो हल छा आहे? वोट बि ॾियो था, सभु शयूं कयो था, इन जो हल छा आहे? इन मसइले जो हल इहो आहे त पाण जे तौर ते पाण खे असांखे मदद करणी पवंदी। जेकॾहिं वॾेरो चूंडियल नुमाइंदो असांजी मदद नथो करे त असांखे पाण में इतिहाद करे नौजवान वेलफेयर एसोसिएशन ठाहिणी पवंदी, जंहिंजे तहत असांखे कमु करणो पवंदो। ऐं इनशाला इन कोशिश में असां लॻा पिया आहियूं ऐं इहो करे वठंदासीं इनशाला। ज़ाहिद कहिड़ा हाल आहिनि बाबा? ख़ैर बाबा, ख़ुशि रहो। छा कंदो ही? बाबा मज़दूरी कंदा आहियूं। कहिड़ी? बुआ जो गाॾियूं भरींदा आहियूं। जी नवाब वली मोहम्मद बुआ जी वॾी मंडी आहे। जी 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 जी। अच्छा, हाणे औलाद को आहे? शादी न बाबा, शादी अञा कान कई आहे। शादी अञा कान कई? ग़रीब जा सूर अन ते लॻा पिया आहिनि, छा कयूं? हाणे त जे पोड़ो थियो ई, हाणे त शादी त हाणे कयूं था, ॾींहं ॿधा आहिनि। हाणे ॾींहं ॿधा अथव? ॻोठ जा मसइला कहिड़ा आहिनि? ॻोठ जा मसइला इहे आहिनि, ग़रीब ते लॻी पई आहे। स्कूल न बिल्डिंग आहे, न छा, न कुझु बि कोन्हे। इहे मज़दूर आहियूं, मज़दूरी कयूं पिया, खाऊं पिया, बसि पेट गुज़ारण लॻो पिया, ॿियो कुझु बि कोन्हे को। बिजली जी छा पोज़ीशन आहे? बिजली बि आहे, 4 घंटा आहे त वरी यकी कान्हे का, बसि ईअं लॻी पई आहे। भला सुई गैस अथव? सुई गैस बि कोन्हे बाबा। सुई गैस त ठहियो, पर असां निकाल ई कोन्हे को। पाणी थो आहे त उहो ॿुॾूं था, मींहं थो वसे त उहो ॿुॾूं था, ॿियो को गटर सप्लाई उहो कुझु बि कोन्हे। ॾिसो पिया तव्हां पाण ई गलियूं ॾिसो पिया, रस्ता कचा, सभु कुझु। असां वोट त ॾींदा हूंदव न? हा, वोट ॾींदा आहियूं, पीपीअ खे ॾींदा आहियूं वोट। ॾियो, असांखे एतिराज़ कोन्हे, पर उन्हनि तव्हांखे छा ॾिनो आहे? कुझु अॼु ताईं बि कुझु कोन्हे। बसि अचो, नारा हणायो असांखां, तव्हांखे हर शइ ॾींदासीं, हीअं कंदासीं, स्कूल वठी ॾींदासीं, इस्पतालूं ठाहे ॾींदासीं। ओॾी महिल तव्हांखे नारा हणाए वोट वठी वञो, पोइ वरी लॻणो बि कोन हाणे न। पोइ हुन मसइले जो हल को? बसि पोइ हाणे छा कंदासीं? ग़रीब ड्रिजियूं कंदा न को, असांखे कोन्ह असांजो ड्रिजियूं था। असां पंहिंजो कमायूं पिया, पंहिंजो खाऊं पिया, मज़दूरी कयो पिया, खाऊं। पोइ का सोच वीचार त कभी बचड़नि हिन जो छा थींदो? स्कूल जी बिल्डिंग कान अथव, अस्पताल बि कान अथव, कुझु कोन्हे। बसि पोइ उहा गुज़ारिश आहे सरकार खे त असांजी मदद कनि, असांखे बिल्डिंग ॾियनि, का सहूलियत हुजनि। भेरी वाइदा कया हूं? हा बाबा, वोट भेर वाइदा कयो वञनि न। तोखे बि भाकोड़ वॾो पातो? हा बाबा। वरी तव्हां बि त ज़ुल्म था कयो, टुक जूं रलियूं खयो था विछायो। हाणे छा कयो, वॾेरा माण्हू इज़त कबी असांजे तो तॾहिं ते अचनि था, असां त लाज़मी इज़त कंदासीं। इज़त इहा आहे त पंहिंजा हक़ त वठो न। बसि पोइ हाणे असांखे उते कूड़ा दिलासा ॾियो, पोइ वरी वञण हलिया त वरी लवणो ई कोन आणंदा। ग़रीबनि में कोन पोइ वरी अलाह सम्झनि। कहिड़ा हाल थी बाबा? हवा ख़ैर तो छा कंदो ही? मज़दूरी कंदा आहियूं बा। फौजी? हा बा। घणी मज़दूरी थी मिले? मज़दूरी 400 300 400 मस था छुटनि बा। हाँ, रोज़ाना? हा। हाणे 300 9,000 रुपया महीनो, या मिसाल 400 त 12,000 रुपया महीनो। हा बा, घर जो ख़र्च ई पूरो कोन थो थिए। घर जो ख़र्च बि पूरो कोन थो थिए, त पोइ त ज़िंदगी ॾुखी गुज़रे। तमामु ॾुखी, तमामु तकलीफ़ आहे। का नौकिरी वोकिरी न ॻोठ में? का शइ कान्हे, पढ़ियल आहे, मां 12 पढ़ियल आहे, नौकिरी बि कान्हे, या मज़दूरी बि था कयूं बसि।
अॻिते कोन पढ़ी? न अॻिते कोन पढ़ी, ग़रीबत जो हाल। गुरबत हाओ। हा वाह। भाइर घणा आहियो? 6 भाइर वाह। ॿिया छा कनि? सभु मज़ूर आहिनि। माना बोझ जो बुआ जो मज़ूर, हा। के होटलुनि ते, के बुआ ते, बसि। के होटलुनि ते, के बुआ ते। जी जी। हाणे ॻोठ में अवां सां कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि? साईं घणा मसइला आहिनि, को बि हल कोन्हे, न रोड आहिनि, न रस्ता आहिनि, न स्कूल आहिनि, न पाणी आहे, कंहिं शइ जी सहूलियत कान्हे। लाइट बि कलाकु अचे थी त वरी 11 कलाक गुम आहे। स्कूल जी बिल्डिंग बि कान अथव? का शइ कान्हे का। वोट त ॾींदा हूंदव न? वोट ॾींदा आहियूं, पीपीअ खे ॾींदा आहियूं वोट। भले ॾियो, सदा ॾियो, पीपी तव्हांखे छा ॾिनो आहे? असांखे कुझु बि कोन ॾिनो अथनि, न नेकर आहिनि, न नालियूं, न का शइ कान्हे का। पोइ आख़िर हिन मसइले जो हल बि त कढो। बसि हल लाइ दाऊं कुंकू कयूं बि था, केरु ॿुधे ई कोन थो। वॾेरा अचनि था, बसि वोट वठी हलिया था वञनि। वाह हीअ बि शइ थींदी, हे रस्ता मिलंदव, रोड मिलंदव, का शइ कान्हे का, न पाणी आहे। गॾु थी वेही इहो सोचो अथव त असां वोट बि ॾियूं था, मिले कुझु कोन थो, हाणे छा कयूं? सोचूं त घणेई था, सलाहूं बि कयूं था, पर वरे कुझु कोन थो, छा कयूं? छो अव्हांखे खपायो थो वञे या को चङो मुड़ुस अव्हांजा पैसा थो वठे? बसि का ख़बर का ईअं आहे, तॾहिं त जेको आहे ईअं था कनि न, पैसा था वठनि, वोट तो खयूं वञनि, आसरा ॾियूं, का शइ कोन था ॾियनि। बसि असां आवाम बसि सूरनि में। नाज़रीन, माछियुनि जी वस्ती शुजाबाद जा किस्सा ऐं कहाणियूं अव्हां ते पहुतियूं। ही जेके माछी बिरादरी जा माण्हू हिते रहनि था, इन्हनि जो अक्सर गुज़र सफ़र हिते जेका बुह जी वॾी मंडी आहे उन मंडी ते आहे। उते ही मज़दूरी कंदा आहिनि, 300 रुपया 400 रुपया ॾिहाड़ी ते ही मज़दूरी कंदा आहिनि। के माण्हू चौपायो माल ॿुधारनि था त के वरी हार पाप कनि था। हिन वस्तीअ सां ज़ुल्म इहो आहे, वॾे में वॾो ज़ुल्म इहो आहे त हिननि वटि स्कूल जी बिल्डिंग कोन्हे का, पीअण जो मिठो पाणी कोन्हे, डिस्पेंसरी कोन्हे, हिन वटि ड्रेनेज जो को बि निज़ाम कोन्हे को, घटियूं पकियूं कोन्हनि ऐं ज़िंदगी जी ही जुमिले बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। ही माण्हू वोट कनि था, पर मोट में हिननि खे कुझु बि नथो मिले। इलेक्शन जी मौसम में हिननि खे ॿिटा भाकुर पाता वञनि था, पर जॾहिं इलेक्शन थी वञे त भोतार साईं, मेंबर साईं, या त इस्लामाबाद थो हुजे या कराची थो हुजे या सदाईं निंड में थो हुजे ऐं सदाईं निंड में थो हुजे। इहा जेका भोतारनि जी निंड आहे, इन निंड सिंध जे वस्तियुनि खे उजाड़े रखियो आहे, सिंध जे वस्तियुनि खे बर्बादियुनि जे आख़िरी कंधीअ ते पहुचायो आहे। सिंध जेका अमीर आहे, सिंध जेका हिन सॼे मुल्क खे हलाए थी, उन जा ही ग़रीब माण्हू आहिनि। नाज़रीन, माछियुनि जी हिन वस्तीअ मां अव्हां खां मोकिलियां थो। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी वस्ती, कंहिं वाहण, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।